नमस्ते राम राम। जी त असांजी बिरादरी जेका मेघवाड़ बिरादरी है हुनमें अजाया ख़र्चा आहिनि। मुख़्तलिफ़ जेके हथ ठोकियूं रीतूं रस्मूं आहिनि ऐं ओसर हुजे या शादी मुरादी हुजे मरणो परणो हुजे उते अजाया ख़र्च कया वञनि था। उनजे करे असांजो हीउ मेड़ मिनत जो काफ़िलो आहे दोस्तनि जो, हीअ असां नौजवाननि जो ग्रुप आहे, हीअ असां वञूं था। अॼु असांजे पाड़े में कज़ियो थी वियो आहे, सिर्फ़ ॾेवन जे घर कज़ियो थी वियो, उते असीं वञूं था। हुननि खे चऊं था महिरबानी कयो, तव्हां जेके अजाया ख़र्च करियो था इहो न करियो ऐं रीतन रस्मनि जेका इहे हथ ठोकियूं आहिनि इहो ख़तमु करियो। इन जे करे असां वञूं था, सभु दोस्त वञूं था। उमेदु आहे असांखे सुठी मोट ॾींदा। साईं ॾेवर जे घर आया आहियूं, साईं जी मदर डेथ थी वई आहे। असीं आया आहियूं, साईं खे हथबंधी चयो आहे, असांजो काफ़िलो आयो आहे। साईं लक्ष्मण साहब वेठा आहिनि। साईं को आम माण्हू कोन्हनि, ग़रीब कोन्हनि, साईं सेठ आहिनि। बावजूदि साईं सम्झनि था त असांजी बिरादरी कीअं भोगे पई, डोड़े पई, अजाए ख़र्च आहिनि। इन करे साईं खे हथबंधी चयो आहे। साईं यारनि खे चयो आहे त बाबा ठीक है, अभी पाड़े वारा आया आहियो, तव्हांजा इज़त आहे। साईं वधीक छा साईं महिरबानी पाड़े में असां जेको आहे पाड़े में माल वरितो ऐं असीं जेको आहे हिकु टाइम करा ऐं 12 ॾींहं जेको निकिरियो जो उहो असां 7 ॾींहं करे 7 ॾींहं में जेको आहे हिकु टाइम करे ऐं असां बिरादरी पाड़े में जेको माल हिकु साईं हमारी महिरबानी भले एक वक्त के हिसाब से टाइम के हिसाब से जो भी अपने पाड़े में कोई दिए या कोई सिस्टम है तो अज आवाज ला इज्जत है। अभी आया ठीक है, कोई खर्च को अबरो सबरो कोई कौन मालिक सबके दे पर ठीक है। अभी ये हवाले का आवाज ला इज्जत है पर ये जो इतने जो अभी एक टाइम करूँगा तो अपने पाड़े में बीजे पासे भी ये टाइम गमी खुशी होए तो उथे भी ये सागी वजूद कायम होण खपे। बिल्कुल सही, ठीक है। साउंड के ये शे रखो तो हवाले इज्जत है पर अभी बीजे पासे भी ये शे ना मना मुकम्मल वो शे ना अभी भी होए वो भी जब ये अमल बिल्कुल ये हमारी अमल ये हमारी टोटल कायम रही। ये हमारी मेहरबानी धन्यवाद भले है जी आए आवाज रे इज्जत है। साईं ॻाल्हि विचार त असीं इहे काफ़िलो जेको आहे ऐं अमरकोट ऐं खरपात बिना ज़िला में कम करसे अभी भेड़ा हो सो कुलान अलसा जेके घर में वाक़ियो थियो जासा कुलान हथ बते कर महिरबानी करे। हर माण्हू इहो आहे कि ये माइतर है, माइतर ला जितो करे घटि है पर देखो वक्त चुको है। एक तो माण्हू सरंदी वारो करे जाए तो बाक़ी सब बीजा लोड़ींदा फर्ज थी वरी में शामिल है उहे करे और हमारी मेहरबानी सही हमारी असां सेठ रेवन ऐं वसंत जे घर वियासीं। असांखे सुठी इज़त मिली, सभिनीनि चयो त ठीक है तव्हां आया आहियो पाड़े वारा ऐं काफ़िलो खणी आया आहियो, लंघी आया आहियो त असां ही 2 वेलनि जी जेका असां मानी कई पई उहो असां स्टार्ट कई आहे। हिकु टाइम कई आहे 12 ॾींहंनि जी जेका मानी जो प्रोग्राम हो उहो असां हटाए करे 7 ॾींहंनि जो कयो। उन्हनि जी महिरबानी असां ॿियनि खे बि चऊं था। हालांकि इहा असांखे न करणु खपे मेघवाड़ बिरादरी इहा न करणु खपे। हींअर दौर चेंज थी चुको पर असांजी मजबूरी आहे छो असांजी बिरादरी जेके आहिनि अबोजन अवेयरनेस जी वॾी खोट आहे। ॿारनि जे इलाइक़नि में हू ॿियनि जे हथां फुरजनि पिया। मज़े जी ॻाल्हि इहा आहे जंहिंजे घर में काज हूंदो हू बेवस हूंदो आहे। पोइ ॿिया घर आड़े पाड़े वारा ॿिया जेके पटेले ॿिया ईंदा आहिनि, बाबा हीअ काज कर हीअं कर, हीअ टाइम बार बार न ईंदो आहे। इन्हनि चकरनि में असांजी बिरादरी अलाए केतिरी पोइ ते वई, हू पंहिंजे ॿारनि खे तइलीम न सुठी ॾियाराए सघे पई। सो उनजे करे सभिनी खे इहो चऊं पिया महिरबानी कयो, क़ुर खे मञो, इहा तव्हां ख़र्चा जेके आहिनि अजाया इहो घटायो। उनखां पोइ इहा असांजी जेका काफ़िलो आहे इहा मुख़्तलिफ़ हंधनि ते वेंदो। जंहिं जाइ ते इहा असांखे ख़बर पई त हिते कज़ियो थी वियो असां वेंदासीं लॻी सभिनी खे चवंदासीं महिरबानी कयो, इहे जेके ख़र्चा आहिनि इहे तव्हां पंहिंजे ॿारनि जी तइलीम ते ख़र्चु कयो। तव्हां सभिनी महिरबानी। उमेदु आहे सभु जेके बि आहिनि अमरकोट खरवासी जेके बि आहिनि असांजो साथ ॾींदा, सपोर्ट कंदा जीअं त असां इहा सिलसिलो अॻिते वधाए सघूं। महिरबानी।